नाज़रीन, खैरपुर में कायम NICVD सेंटर में बेहतरीन इलाज सहूलतूं फराहम कई वयूं आहिनि। डॉक्टर ऐं अमलो हर वक्त दस्तयाब आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे टीवी न्यूज़ रिपोर्टर अली जाफ़री। जी अली। मां हिन वक़्तु NICVD खैरपुर में जेको आहे ॿाहिरां जेको आहे मौजूदु आहियां, जिथे जेको आहे मरीज़ जेको दिलि जी बीमारी पवण सबबि जेके हिते अचनि पिया, उन्हनि जी सहूलियत जे हवाले सां ॻाल्हि कंदा हलूं त हिते तमामु बहितरीन जेके आहिनि उन्हनि खे फैसिलिटी कई पियो वञे। हिते एमरजेंसी वार्ड में जेको आहे 18 जेको आहे बेड रखिया विया आहिनि, जिथे जेको आहे ॿुधायो वञे पियो त 8 जेके बेड आहिनि उहे मेल ऐं 8 जेके आहिनि फीमेल लाइ रखिया विया आहिनि, जिथे जेको आहे CCU में जेको आहे अलॻि जेको आहे बेड रखिया विया आहिनि ऐं हिकिड़ो सुठो स्टाफ ऐं सुठा जेको आहे डॉक्टर मरीज़नि खे जेको आहे ॾिसनि पिया ऐं मरीज़ जेको आहे इन मां लाभ हासिल कनि पिया। हिते जेको आहे स्टैंड बाय जनरेटर जेको आहे ॾिनो वियो आहे, जेको 24 कलाक लाइट खे जेको आहे प्रोवाइड करे पियो। हिते इको ऐं ॿियूं जेके टेस्टूं आहिनि उहे फ्री ऑफ कास्ट जेको आहे मरीज़नि जूं कयूं पियूं वञनि। अचो त हिते जेको आहे डॉक्टर आहिनि, तोड़े जेको आहे मरीज़ ऐं उन्हनि जा अटेंडेंट्स आहिनि, उन्हनि खां पुछूं त उन्हनि जेको आहे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं जेको आहे सहूलियतूं जेको आहे मुहैया कयूं आहिनि। हीअ असांजी NICVD 2019 में अरिड़हं में स्टार्ट थी हुई। हिते NICVD दिलि जी बीमारियुनि जो बहितरीन मर्कज़ आहे ऐं हितां जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी बहितरीन नेमत आहे। असां वटि हिते जेके शोबा आहिनि, हिकिड़ो एमरजेंसी जो शोबो आहे, ॿियो असां वटि एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी जी सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं उनखां पोइ असां वटि CCU जो शोबो आहे। असां वटि हिते लेबॉरेटरी जी अवेलेबिलिटी आहे ऐं उनखां पोइ असां वटि हिते OPD जी शोबो आहे। OPD में अंदाज़न असां 70 खां 80 पेशेंट जेके आहिनि उहे रोज़ाने ॾिसी रहिया आहियूं। मां पंहिंजे ऑफिस में किरी तो मूंखे सूर पियो सीने में, मूंखे तकलीफ़ हुई ॾाढी। पोइ तो पंहिंजी यूनिवर्सिटी एम्बुलेंस आहे, मुंहिंजे दोस्तनि खणी आया हिते। पंहिंजे डॉक्टर बि माना एंजियोग्राफी थी, उन में असांखे का बि चार्ज न वरिती अथऊं। अलहमदिल्ला जेको असांजी रग खुली वई आहे, मां कामयाबी वियो आहे। हिते सुठी सहूलियत आहे। जी टेस्ट ॾिनी आहे नानी, जेको ईंदो सूरु हिते पवे पियो, बाह में सूरु पियो हुन चोॾहां काई टेस्ट थींदी जेको पोइ जी जी इंशाल्लाह सुठो अचनि साईं, माना इलाज शुरू थी थो वञे। जी सुठो ट्रीटमेंट था ॾियनि। सफ़ा ठीकु आहे। हाँ, हर शइ मिली है। चाले कूड़ अच्छे मथे था, मुझे कूड़ की आदत ही ना है। हर जगह ऐसे हॉस्पिटल बननी चाहिए ताकि आवाम को सहूलत हो, लोग दूर दूर तक न जाए, जैसा कि हम आए हुए हैं यहाँ। बिरादर सुबुह उनखे अटैक थी वियो, उहो हूंदो आहे हिते टेक्निकल यूनिवर्सिटी में। जॾहिं उनजी फ़ोन आई त मूं हुनखे चयो जल्दी में भला अचो NICVD खणी था वञो। ऐं हिते जीअं आयासीं त माशाअल्लाह वेल प्लैंड ऐं हर शइ अवेलेबल आहे, जो हुनजी विदिन 2 आवर्स हुनजी एंजियोप्लास्टी थी ऐं सक्सेसफुली थी आहे। चवण जो मक़सदु हिते सर्विसिस आहिनि, डॉक्टर बि आहिनि ऐं हाईली क्वालिफाइड आहिनि, FCPS होल्डर। ऐं असां त बाई गार्ड जेको चवंदासीं सच चवंदासीं त सर्विसिस मिलंदियूं पेशेंट खे तमामु फ्री। असांखे एम्बुलेंस ई फ्री ॾिनी अथनि फैज़गंज खां, उहा मुंहिंजे अमड़ खे हिते खणी आया ऐं असां त चवंदासीं आसिफली ज़रदारी ऐं बिलावल साहिब खे अलाह से वॾी हयाती ॾे। इन्हनि ई त हीउ कमु कयो आहे न सहूलियत ग़रीबनि जे लाइ। बिल्कुलु जेको आहे सो मुफ़्त में इलाजु थिए थो, असां मुतमिन आहियूं साईं। NICVD जहिड़ियूं हॉस्पिटलूं आम जेको आहे ॿियनि तालुका सतह ते जेको आहे खणी वञनि, ताकि जेको आहे मरीज़ ॿिया बि जेको आहे लाभ हासिल करे सघनि। कैमरा टीम सां गॾु अली जाफ़री, सिंध TV न्यूज़ खैरपुर।